ईद में रुगो कुछ ॾींहं बचिया आहिनि। ही ॾिणु मुस्लमाननि खे हिक ॿिए जे वेझो आणे थो। कुटुंब, दोस्त, मिट माइट ख़ुशियूं विरहाईंदा ऐं हिक ॿिए सां गले मिलंदा मुबारकूं ॾींदा आहिनि। पर छा अव्हां भाकुर पाइण जा फ़ाइदा ॼाणियो था? साइंसदाननि मूजिबि गले मिलण गर्मजोशीअ में वाध करे थो ऐं ज़हनी दबाव घटाए ख़ुशीअ जो अहसासु ॾियारे थो। हिन ॾिस में 400 माण्हुनि ते तहक़ीक़ कई वई, जंहिं मां ख़बर पई त गले मिलण सां बीमारीअ जा इम्कान घटिजनि था ऐं सिहत सुठी रहंदी आहे। तहक़ीक़ मां ख़बर पई त जिन माण्हुनि खे संदन वेझनि माइटनि जी सपोर्ट हासिल हूंदी आहे, उहे डिप्रेशन जो शिकार घटि थियनि था। गले मिलण जो हिकु ॿियो फ़ाइदो इहो आहे त इन सां दिलि जी सिहत सुठी रहंदी आहे। हिक तहक़ीक़ मूजिबि साइंसदाननि तक़रीबन 200 माण्हुनि जो जाइज़ो वरितो। हिक ग्रुप में अहिड़नि जोड़नि जो जाइज़ो वरितो वियो जिन 10 मिंटनि ताईं हिक ॿिए जो हथ पकड़ियो हो ऐं 20 सेकंडनि ताईं भाकुर पाईंदा रहिया। ॿिए ग्रुप में अहिड़नि जोड़नि जो जाइज़ो वरितो वियो जेके 10 मिंट ऐं 20 सेकंड ख़ामोश वेठल रहिया। ॿिए ग्रुप जी जोड़नि जी भेट में पहिरें ग्रुप जे जोड़नि में दिलि जी धड़कन ऐं ब्लड प्रेशर में घटिताई ॾिठी वई। इन जे नतीजे मां ख़बर पई त जोड़नि विच में प्यार ऐं मोहबत दिलि जी सिहत लाइ बहितर आहे। जॾहिं त कुझु जोड़ा रोज़ जहिड़ा कंदा रहंदा आहिनि। जॾहिं असां गले मिलंदा आहियूं त असांजे जिस्म में ऑक्सीटोसिन नाले केमिकल हार्मोन वधी वेंदो आहे, जंहिंखे माहिर कढल हार्मोन चवनि था, ऐं हिन हार्मोन जी वाध सां इंसान ख़ुशी महसूस करे थो। साइंसदाननि जो चवणु आहे त ही हार्मोन औरतुनि में वधीक असर करे थो। इन खां सवाइ ऑक्सीटोसिन ब्लड प्रेशर ऐं दबाव जे हार्मोन में घटिताईअ जो सबबु बणिजे थो। साइंसदाननि खे ख़बर पई त गले मिलण सां डपु जो अहसास बि घटिजे थो। अहिड़ा माण्हू जेके हर वक़्तु डपु में रहंदा आहिनि या कंहिं बि सबब जे करे खेनि डपु थींदो आहे, त गले मिलण सां उहो डपु घटिजी वेंदो आहे।